पीने में जो करते थे बहाने, आज है पाकोला फ्लेवर्ड मिल्क के दीवाने। पाकोला ही तो एनर्जी देता है मुझे, विटामिन्स मिनरल्स इनके बिना कोई कैसे जिए। मिले कैल्शियम रोज तो हो मजबूत बोन्स, प्रोटीन इसके मसल्स बनाए स्ट्रॉन्ग बनाए। बादाम ज़अफ़रान चॉकलेट स्ट्रॉबेरी रोज, आइसक्रीम सोडा मैंगो बनाना, दिल करे बस पीते जाना। पाकोला फ्लेवर्ड मिल्क, वेरी हेल्दी वेरी यम। तलार में शिया उलमा कौंसिल जे सॾ ते बैतुल मुक़द्दस जी आज़ादी इसराइल ऐं अमरीका जे ख़िलाफ़ प्रेस क्लब तलार अॻियां शिया उलमा कौंसिल बदीन जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद हसन जाफ़री, गौस मोहम्मद शाह, असगर अली गाढ़ी, लियाकत अली ख्वाजा जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त इसराइल बैतुल मुक़द्दस ते कब्ज़ो करे फ़लस्तीन जी अवाम ते ज़ुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे। अमरीका इसराइल दुनिया में मुसलमाननि ते ज़ुल्म करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त असां मुसलमान कंहिं बि सूरत में अमरीका ऐं इसराइल खे तस्लीम न कंदासीं। उन्हनि मुतालबो कयो त बैतुल मुक़द्दस तां कब्ज़ो ख़त्म करे क़िबला अवल खे आज़ादु कयो वञे।